नाज़िन घड़ी ते फन पेश कंदड़ चेल्हार जे घोट फुलियो वासी फनकार करमू घड़ाई आंडे जे ऑपरेशन खां पोइ खट ते पियल आहे। हुन वसवारनि खे इलाज में मदद जी अपील कई आहे। ॾिसो था आबिद लोंगाणी जी ही रिपोर्ट। चेल्हार जे ॻोठ फुलियो में घड़े जे फन तौर मशहूर सुञातो वेंदड़ करमू घड़ाई 1.5 महीने खां बिस्तरे ते पियल आहे। जॾहिं त करमू घर जो उहो ज़िम्मेवार शख़्स आहे जेको घड़ो वॼाए पंहिंजे बचनि लाइ रोज़गार कंदो हो। गरीब मिस्किन आहियां। ॿार आहिनि मुंहिंजा 2 कमाइण वारो आहियूं। मदद कर कमाइण वारो केरु कोन्हे। करमू घड़ाई पंहिंजे फन ऐं कारीगरी में पंहिंजो मट पाण आहे। मशहूर करमू घड़ाई घड़ो वॼाए माण्हुनि खे जुमान जो पुण फन ॼाणींदड़ आहे। करमू घड़ाई खे कुझु ॾींहं अॻु आंडे में तकलीफ़ थी जेको ऑपरेशन थियण खां पोइ 1.5 महीने खां खट ते पियल आहे। करमू घड़ाई खे 2 ॿार आहिनि। करमू घड़ाई घर जो अकेलो फ़र्द कमाइण वारो आहे। गुरबत ऐं माली हालात सही न हुअण करे परेशानी में मुब्तला थी वियो आहे। वधीक करमू घड़ाई ऐं वारसनि मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त गरीब मिस्किन आहियां, पर ॿार आहिनि मुंहिंजा 2 कमाइण वारो आहियूं, पर आंडे जी ऑपरेशन में हींअर खट ते आहियां। कमाइण वारो केरु कोन्हे, मदद कोन कई आहे। मुंहिंजे हिसाब सां आउं चाहियां थो मदद करणु। करमू घड़ाई हिन वक़्तु आंडे जी ऑपरेशन जे करे बीमारी जे बिस्तरे खट ते आहे। वस वारनि खे गुज़ारिश थी कजे त हिन जी माली मदद कई वञे। हिन वक़्तु हीअ तमामु कमाइण लाइ ॿियो हिनखे केर बि कोन्हे। हिन जा 2 ॿार आहिनि। हीअ पाण कमाइण वारो हो जेको हिन वक़्तु ऑपरेशन जे करे खट ते आहे। घड़ाई फुलियो वासी जेको कंहिं शइ जो मोहताज न आहे, जेको फन जे हिसाब सां पूरे पाकिस्तान में सिंध में मशहूरु आहे ऐं इन ग़रीब जी आंडे जी ऑपरेशन थी आहे ऐं इहो अकेलो सिरो कमाइण जो इन जो फादर तक़रीबन साल थी विया, डेथ थी विया। उन जे हिसाब सां इन जो केरु कमाइण वारो कोन्हे, पाण अकेलो आहे। इन जे करे महिरबानी थी सघे त वस वारनि खां अपील आहे त इन ग़रीब जी माली मदद कई। करमू घड़ाई जो चवणु आहे त आउं हिकु इंतहाई ग़रीब आहियां। आंडे जी ऑपरेशन सबबु 1.5 खां 2 लख माण्हुनि खां ओधर खणी पंहिंजी सिहतयाबी ते लॻाया। हिन वक़्त ताईं बि आउं रोज़गार करण जहिड़नि हालातनि में न आहियां। करमू घड़ाई सकाफ़त खाते जे वज़ीर सैयद सरदार शाह ऐं हिते जे चूंडियल नुमाइंदनि खां इहा ई इल्तिजा कई आहे त मुंहिंजी माली मदद कई वञे त जीअं इन मुश्किल हालतनि मां पार थी सघां। कैमरामैन फ़कीर सजाद सां गॾु आबिद लोंगाणी, मेहरान टीवी, चेल्हार।